इमाम हसन बसरी फरमायो वनी तौबा इस्तगफार कर। मजलिस में बेहण वाला पूछण लगा इमाम साहब चैनी जे सवालन जो जवाब तवा एकड़ो ही देई छड़ियो आ इन जो सबब चाहे। इमाम हसन बसरी रहमहुल्लाह फरमायो मो पंहिंजे तरफां इन के जवाब न दिनो आ। कुरान करीम जी हिकड़ी आयत मां चैनी जो जवाब आए फकुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ्फारा युरसिलिस समा अलैकुम मिदरारा व युमदिदुकुम बिअमवालिन व बनीना व यजअल लकुम जन्नातिन व यजअल लकुम अनहारा। हजरत नूह अलैहिस्सलाम चवंदो मुंहिंजा रब मूं पंहिंजी क़ौम खे चयो त तौबा इस्तगफार कयो, पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरो। अल्लाह माफ़ करण वारो आहे। अल्लाह ताला जी सिफ़त गफ़ार आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल अमीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व मन तबिअहुम बिइहसानिन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह हुवर रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तमाम तारीफ़ों, तमाम तस्बीह, तहलील, तहमीद, तक़दीस, हम्द, सना, किबरियाई, वडाई अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे लाए जो कुल कायनात जो खालिक ऐं मालिक पालनहार ऐं परवरदिगार वहदहू ला शरीक आहे। दुरूद ऐं सलाम इमाम कायनात खातमुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजे ज़ाते अक़दस ते अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, कुरान करीम मां एक आयत मूं तिलावत कई आहे। इन आयत में अल्लाह रब्बुल आलमीन रिज़्क़ के हवाले सां
जिक्र फरमायो आहे त तव्हां खे रोज़ी ॾियण वारो केरु आहे, तव्हां खे खाराइण वारो केरु आहे। रिज़्क़ जा खज़ाना कंहिंजे हथ में आहिनि। हिन वक्त असांजे मुल्क जी हालत ऐं असांजे इलाइक़े में ताज़ी ॿोॾ आई, बारिशूं पयूं, हर हिकु इंसान रिज़्क़ जे लाइ, रोज़ी जे लाइ परेशान थी वियो। इहा सोच न हुई त रिज़्क़ जा खज़ाना, उन खज़ाननि जूं चाबियूं कंहिंजे हथ में आहिनि। जंहिं वटि रिज़्क़ जा खज़ाना आहिनि, जंहिंजी सिफ़त रज़ाक़ आहे, रोज़ी ॾियण वारो, जो दुल कुव्वतिल मतीन आहे, तमाम ताकत वारो, साहिबे कुव्वत, कायनात में कंहिंखे उहा ताकत न आहे जो उन सां कोई मुक़ाबिलो करे सघे ऐं उन जो को शरीक थी सघे। पर पोइ बि असां ॾिठो त हिन रोज़ीअ जे लाइ, रिज़्क़ जे लाइ सवाली बणिजी करे अहिड़नि माण्हुनि जे अॻियां असां सवाली ऐं परेशान आहियूं जेके ख़ुदि फ़क़ीर आहिनि। छो न वक़्त जा हुक्मरान हुजनि, छो न दुनिया जे ॿिए पासे खां इमदाद अचे, लेकिन हिन सारी कायनात में तमाम मखलूकात अल्लाह जे अॻियां मुहताज ऐं फ़क़ीर आहे। या अय्युहन नास अंतुमुल फुक़रा इलल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद। ऐ इंसानो, तमाम तमाम जा तमाम फ़क़ीर आहियो, अल्लाह जे अॻियां सवाली आहियो, बेबस आहियो, बेबस आहियो। इन्हनि फ़क़ीरनि जे अॻियां असां जेतिरा निवड़त में हुआसीं ऐं मजबूर हुआसीं, एतिरो असां पंहिंजे रब जे अॻियां अगरि निवड़त कयूं हा, उन जे अॻियां असां दुआ घुरूं हा, उनखे राज़ी कयूं हा, त असांखे इहा मुहताजी न हुजे असांजे लाइ। जंहिं वटि रिज़्क़ जा खज़ाना आहिनि, हिन वक़्त ताईं बेरोज़गारी, हिन वक़्त ताईं महांगाई, हिन वक़्त ताईं गुरबत, ऐं हिन पंहिंजे मुख़्तसिर टाइम में चंद उहे चाबियूं, उन्हनि कुंजियुनि जो ज़िक्र कंदुसि जंहिं खज़ाने जूं चाबियूं अल्लाह ताला वटि आहिनि ऐं उन खज़ाने मां रिज़्क़ हासिल करण जे लाइ अल्लाह ताला अमल जे लिहाज़ सां कुझु चाबियूं ॾिनियूं ॿाननि खे, ऐं मुंहिंजा ॿाना ही अमल कंदो, ही नेकी तव्हां में हूंदी, ईअं सम्झो त रिज़्क़ जे खज़ाननि जूं ही तव्हां वटि चाबियूं आहिनि, तव्हांखे रिज़्क़ मिलंदो। छा असां में उहे अमाल आहिनि, असां में उहे नेकियूं आहिनि? इन्नल्लाह हुवर रज़्ज़ाक़ु ज़ुल कुव्वतिल मतीन। बेशक रिज़्क़ ॾियण वारो अल्लाह आहे, रज़्ज़ाक़ अल्लाह जी ज़ात आहे ऐं हू तमाम वॾो ताक़त वारो साहिब आहे। रिज़्क़ पाने खे किथां थो मिले? आसमान मां ऐं पोइ ज़मीन मां। ॿई पासा अल्लाह रब्बुल आलमीन रिज़्क़ जो बंदोबस्त कयो। सभ खां पहिरीं उनजो फ़ैसिलो आसमान ते थींदो आहे, पोइ अल्लाह ताला उनजो रिज़्क़ आसमान खां नाज़िल कंदो आहे ऐं उनजो सबब इन ज़मीन मां पैदा थींदो आहे। फरमाई लहू मक़ालिदुस समावाति वल अर्ज़ि यबसुतुर रिज़्क़ लिमन यशा व यक़दिर
बिकुल्लि शैइन अलीम। आसमान नहीं जमीन जो चाबियों अल्लाह बताएं उन्हें ये मालिक है खालिक जो बादशाह जो बादशाह है। आसमान जे खजान जो चाबियों भी उनवट जमीन जे खजान जो भी चाबियों उनवट यबसुतुर रिज़्क़ लिमन यशा। जंहिंजी रिज़्क़ जंहिंजो रिज़्क़ जंहिंजी रोज़ी चाहे तो खुशादी करे जंहिंजे रिज़्क़ के चाहे तो तंग करे। इन्नहु बिकुल्लि शैइन अलीम। बेशक वो ही जाने तो हर मामले के कंहिंजी रोज़ी कुशादी करणी आहे कंहिंखे रिज़्क़ ज़्यादा ॾियणो आहे कंहिंजी रोज़ी तंग करणी आहे। अल्लाह करीम पंहिंजे हिकमत सां पाण ई उहो इल्मु रखे थो। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम में फरमायो अल्लाहुल्लज़ी खलक़कुम सुम्मा रज़क़कुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम हल मिन शुरकाइकुम मन यफ़अलु मिन ज़ालिकुम मिन शैइन सुब्हानहु व तआला अम्मा युशरिकून। तमाम दुनिया में रोज़ी जे लाइ परेशान आयो लेकिन अल्लाह ताला फरमाए तो वो अल्लाह जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे जंहिं तव्हांजे रिज़्क़ जी ज़िम्मेदारी खई आहे जेको तव्हांखे रोज़ी ॾियण वारो आहे जंहिं तव्हांखे ज़िंदा कयो जेको तव्हांखे मौत ॾींदो। छा दुनिया में जो अहिड़ा के आहिनि जिन जी तव्हां इबादत था कयो अल्लाह खे छॾे करे उन्हनि जे अॻियां झुको पिया उन्हनि खे राज़ी करण जी कोशिश कयो पिया। आहे कंहिं में इहो अख़्तियार ख़लक़कुम सुम्मा रज़क़कुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम। आहे कंहिंखे ताक़त जो तव्हांखे पैदा करे ॾेखारे या तव्हांखे रोज़ी ॾेई ॾेखारे या तव्हांखे मारे सघे या तव्हांखे जीआरे सघे। सुब्हानहु व तआला अम्मा युशरिकून। अल्लाह ताला तमाम शरीकन खां पाक आहे। असां वरी सोचींदा आहियूं त अल्लाह ताला जे खज़ाननि में त खोट कान्हे का। पोइ अल्लाह ताला कंहिंखे रिज़्क़ ज़्यादा ॾेई छॾियो कंहिंखे घटि पियो ॾे उनजो सबब छा आहे? पूरी दुनिया के अल्लाह ताला हिक जेतिरो अगर रिज़्क़ ॾेई छॾे हा त अल्लाह ताला जे खज़ाननि में खोट त कान्हे। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजो फरमान आहे लौ अन्ना अव्वलकुम व आखिरकुम व इंसकुम व जिन्नकुम जे कने तवाजा पहिरियां तवाजा पोयां तवाजा गुज़रियल तवाजा इंसान तवाजा जिन्न अल्लाह ताला फरमाए थो तमाम जा तमाम अल्लाह ताला जे खज़ाननि के खोटाइण जी कोशिश करे अची कंहिं मथे पहाड़ जी चोटी ते बीही करे वो अल्लाह ताला खां घुरंदा वञनि अल्लाह ताला ॾींदो पियो वञे तव्हांखे ॾींदो पियो वञे तव्हां थकिजी पवंदव तव्हांजी ज़िंदगी ख़त्म थी वेंदी लेकिन अल्लाह ताला जे खज़ाने में एतिरी खोट न ईंदी। हत्ता मिखयतुल बहर जेतिरी सुई समुंड में ॿोड़ी वञे उनखे पाणी लॻे अल्लाह जे खज़ाननि में एतिरी खोट न ईंदी। या अल्लाह तुंहिंजे खज़ाननि में त का खोट न आहे पर सभिनी खे रोज़ी हिक जेतिरी छो न ॾिनई कंहिंखे मालदार बनाई कंहिंखे फ़कीर बनाई कंहिंखे तवांगर बनाई कंहिंजी ज़्यादा रोज़ी कई कंहिंजी रोज़ी घटि कई। अल्लाह रब्बुल आलमीन खुद जवाब ॾिनो फरमाई वलौ बसतल्लाहु रिज़्क़ लिइबादिही लबगौ फिल अर्ज़ि वलाकिन युनज़्ज़िलु बिक़दरि मा यशा इन्नहु बिइबादिही ख़बीरुन बसीर। जेकॾहिं तमाम माण्हुनि जी रिज़्क़ रोज़ी ऐं हिक जेतिरी रखां तमाम सभिनी खे मालदार बनाए छॾिया मुंहिंजे खज़ाननि में त खोट न अचे हा लबगौ फिल अर्ज़ि लेकिन हिन ज़मीन ते वॾी बग़ावत थी वञे हा क़त्लो गारत थी वञे हा फितनो फ़साद थी वञे हा सिर्फ़ अल्लाह ताला फरमाए थो इन करे वलाकिन युनज़्ज़िलु बिक़दरि मा यशा हर हिक जी हैसियत जे मुताबिक़ ऐं रोज़ी नाज़िल कंदो आहियां उन जे लाइ जेतिरो मिक़दार उनखे ॾियणो आहे छो त हिन ज़मीन खे बि फितननि खां बचाइणो आहे फसादनि खां बि बचाइणो आहे। जेकॾहिं तमाम मालदार हुजनि हा खज़ाननि जा मालिक हुजनि हा केर बि घटि न करे हा अल्लाह ताला फरमाए थो इन
फितने का इन बगावत का बचाने जेला इहो ई मुझो कानून हुयो कंहिंखे ज्यादा मुंहुं ॾेई छॾियो कंहिंखे घटि ॾेई छॾियो ज्यादा ॾियण वारो बि शर्म हया कंदो जंहिंखे ज्यादा यानी ॾिनई उनखे इहो शर्म हया ईंदो ते मुंहिंजे अॻियां जंहिंसां विढ़ा पियो कमज़ोर आहे माली लिहाज़ सां कुझु मतां उनजे दिलि में बि रहम पैदा थी वञे ऐं जेको उनजे मुक़ाबले में आहे उहो सोचींदो त मूं वटि एतिरो माल न आहे आउं छा विढ़ी सघंदुसि इन करे अल्लाह ताला फरमाए थो त जेकॾहिं आउं सभिनी खे न ज्यादा मालदार बनाए छॾियां हा लबग़ौ फिल अर्ज़ि इन ज़मीन ते वञी बग़ावत थी वञे हा इन करे न त मुंहिंजे खज़ाननि में का खोट न आहे नहनु क़समना बैनहुम मईशतहुम फिल हयातिद दुनिया वरफ़अना बअज़हुम फ़ौक़ बअज़िन दरजातिन लियत्तख़िज़ बअज़ुहुम बअज़न सुख़रिया अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो असां दुनिया जे अंदर इन मईशत के इन रिज़्क़ के तक़सीम करे छॾियो आहे इन रोज़ी के इन दुनिया में असां ई तक़सीम कयो आहे ॿिए कंहिंखे ताक़त न आहे अल्लाह ताला फरमाए थो इन करे जो किंजा दर्जात रिज़्क़ जे लिहाज़ सां ज़्यादा रखिया विया किनखे मूं ज़्यादा ॾेई छॾियो उनजी हैसियत ज़्यादा थी वई ऐं किनखे घटि ॾिनमि उन्हनि जे मुक़ाबले में उन्हनि जी हैसियत घटि थी वई पर इहो छाजे लाइ इन करे त हिक ॿिए जो ताउन हासिल कनि हिक ॿिए जी मदद कनि हिक ॿिए जी ख़िदमत कनि इन करे अल्लाह ताला फरमाए थो कंहिंखे ज्यादा मूं ॾेई छॾियो कंहिंखे घटि ॾेई छॾियमि जंहिंखे ज्यादा ॾिनई अल्लाह ताला फरमाए थो कमज़ोरनि जो तुंहिंजे मथां लाज़िमी फर्ज़ आहे त उन्हनि जी तूं मदद कर ऐं कमज़ोरो जेके कमज़ोर आहियो तव्हां ख़िदमतूं वठो फरमाए इन करे असां हिन माल खे दुनिया के रिज़्क़ खे तक़सीम करे छॾियोसीं हाणे रिज़्क़ के हासिल करण जे लाइ रोज़ी के हासिल करण जे लाइ उहे कहिड़ा अमल आहिनि उहे कहिड़ियूं नेकियूं आहिनि जंहिंसां अल्लाह ताला रोज़ी में बरकत अता फरमाए थो अल्लाह ताला रिज़्क़ में बरकत अता फरमाए थो अल्लाह ताला फ़क़्र व फ़ाक़ा खां बचाए थो उहे तमामु घणा अमाल आहिनि टाइम थोरो आहे न त हिकु तवील उनवान आहे मूं त कोशिशि कई तक़रीबन 32 चाबियूं ज़िक्र कयां जेके अल्लाह जे खज़ाननि मां रिज़्क़ हासिल करण जूं मफ़ातिह रिज़्क़ रिज़्क़ के हासिल करण वारियूं चाबियूं असां छो परेशान थिया आहियूं अल्लाह ताला ॿुधाए छॾियो आहे तव्हांखे रोज़ी कीअं मिलंदी तव्हांखे रिज़्क़ कीअं मिलंदो तव्हांजी बेरोज़गारी ख़तम कीअं थींदी तव्हांजो फ़क़्र व फ़ाक़ा ख़तम कीअं थींदो तव्हांजा कर्ज़ कीअं ख़तम थींदा असां फ़क़ीरनि जे पोयां हा ज़ाहिरी हुकुमरान आहिनि ज़ाहिर वज़ीर आहिनि ज़ाहिर सरदार आहिनि मिल्कियतुनि जा मालिक आहिनि पर पोइ बि अल्लाह जे अॻियां फ़क़ीर आहिनि मोहताज आहिनि असां सॼो ॾींहुं उन्हनि जे आसरनि में उन्हनि जे उमेदुनि में वेठा आहियूं ऐं पंहिंजे उन रब खे असां छॾे ॾिनो जंहिं वटि खज़ाननि जूं चाबियूं आहिनि ऐं जंहिं ॾस ॾिनो आहे ऐं मुंहिंजा बाना कंहिंजे अॻियां तोखे मोहताज नाहे थी आणूं कंहिंजे अॻियां तोखे सवाली नाहे थी आणूं ऐं अल्लाह खज़ाननि जो मालिक आहियां तूं हिननि शयुनि ते अमल कर ही तो में अमाल हुजनि अल्लाह ताला तोखे रिज़्क़ कुशादो करे ॾींदो रिज़्क़ जी ज़िम्मेदारी अल्लाह रब्बुल आलमीन वटां सभिनी खे ॾे पियो हर जानदार शइ खे अल्लाह ताला रोज़ी थो ॾे मुस्लमान खे काफ़िर खे हर हिक खे अल्लाह ताला रिज़्क़ ॾे पियो पर फ़र्क़ु छा आहे मुस्लमान जी रोज़ी में ऐं काफ़िर जे रोज़ी में उन जे रिज़्क़ में उन जी दौलत में ऐं मुस्लमान जे दौलत में अल्लाह ताला वॾो फ़र्क़ु रखियो आहे मफ़ातिहुर रिज़्क़ मां रिज़्क़ खे हासिल करण जूं चाबियूं अक्सर अरब उलमान किताब लिखिया आहिनि इन ते जंहिंजो उनवान मफ़ातिहुर रिज़्क़ रखियो वियो रिज़्क़ खे हासिल करण जूं चाबियूं सभ खां पहिरीं इंसान
अल्लाह ताला ते ईमान आने, अल्लाह जे हुक्मन ते ईमान आने ऐं तकवा अख्तियार करे। अल्लाह ताला फरमाए थो इन सां तुंहिंजे लाइ ऐं पंहिंजे खज़ाननि जे दरवाज़नि खे खोले छॾींदुसि। वलौ अन्ना फतहना अलैहिम बरकातिन मिनस समाई वल अर्दि वलाकिन कज़्ज़बू फअख़ज़नाहुम बिमा कानू यक्सिबून। वलौ अन्ना अहलल कुरान वत्तक़ौ लफ़तहना अलैहिम वलौ अन्ना अहलल कुरान वत्तक़ौ लफ़तहना अलैहिम बरकातिन मिनस समाई वल अर्द। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो जे करे ये वादी वाला, ये बस्ती वाला के बस्ती जो अल्लाह ताला जिक्र फरमायो, फरमाए जे करे ये बस्ती वाला, जे करे ये वादी वाला ईमान आनी नहा, तकवा अख्तियार करना, अल्लाह जो खौफ रखी रखना, लफ़तहना अलैहिम बरकातिन मिनस समाई वल अर्द। आसमान जे ला आसमान ऐं ज़मीन जे खज़ाननि जे बरकतुनि जा दरवाज़ा खोले छॾियूं। जे ईमान आनी ना, तकवा अख्तियार करना, अल्लाह जो खौफ करना, त इन्हनि खे फ़क़्र फ़ाक़ा ऐं रिज़्क़ जे लिहाज़ सां परेशानी न हुजे। लफ़तहना अलैहिम बरकातिन मिनस समाई वल अर्द वलाकिन कज़्ज़बू फअख़ज़नाहुम बिमा कानू यक्सिबून। लेकिन इन ॻाल्हि खे इन्हनि कूड़ो संदो ईमान जे लिहाज़ सां, तकवा जे लिहाज़ सां इन्हनि संदो इहो हिकिड़ो कूड़ आहे। पोइ उन्हनि जेका नाफ़रमानी कई उन सबब सां अल्लाह ताला बेरोज़गार बनाए छॾीनि, कहत ॾेई छॾियो, अल्लाह ताला अज़ाब मोकिले उन्हनि खे बर्बाद करे छॾियो। का शइ उन्हनि वटि खाइण जे लाइ न हुई। फरमाई पर जेकॾहिं ईमान में मज़बूत हुजनि, हा अल्लाह ते इन्हनि जो ईमान हुजे, हा तकवा अख्तियार कनि, हा त आसमान ऐं ज़मीन जे बरकतुनि जा दरवाज़ा असां खोले छॾियूं। ॿी जगह ते अल्लाह ताला फरमायो वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब वमन यतवक्कल अलल्लाहि फहुवा हस्बुह। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो जंहिं तक़वा अख्तियार कई, जंहिं अल्लाह जो खौफ रखियो, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो मुसीबत ऐं मुश्किलात जे लाइ उन मां निकिरण जे लाइ असां उन जे लाइ आसानी था बनायूं, उन में असां हिकिड़ो रस्तो था बनायूं जंहिं मां उनखे निजात मिली वञे थी। हर किस्म जी मुसीबत का उनके निजात मिलती, हर मसाइब का उनके निजात मिलती ऐं उतां का उनके रिज़्क़ ॾींदासीं जितां का उनके गुमान ई नाहे। जंहिं तक़वा अख्तियार कई, अल्लाह जो खौफ रखियो, फरमाई उन जे लाइ निजात जो रस्तो तो अल्लाह ताला बनाए, हर परेशानी का निकिरी वेंदो। ऐं वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब, अल्लाह ताला उनखे उतां खां रोज़ी ॾींदो जितां खां उनखे गुमान ई न हुयो त ही किथां मूंखे रोज़ी मिली वई। पोइ छो न ॿोॾ अचे, बारिश पवे, कहत हुजे, बेरोज़गारी हुजे, महांगाई हुजे, पर अल्लाह रब्बुल आलमीन वाइदो कयो आहे, फरमाई अहिड़े बाने जंहिं तक़वा अख्तियार कई, अल्लाह ताला उनखे उतां खां ॾींदो जो उनखे ख़बर ई कान पवंदी। ये आयत है अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन वक्त पढ़ी हुई। बाज़ रिवायतुनि में त इन जो नुज़ूल ही उन वक्त थियो हो। रिवायत मुस्तदरक अल हाकिम में ऐं सीरत इब्न इसहाक़ में हज़रत औफ बिन मालिक अशजई रज़ियल्लाहु ताला अन्हु गिरफ्तार थी वियो, काफ़िरनि जी कैद में हो। हज़रत औफ बिन मालिक गिरफ्तार कुफार जे कैद में आ, माउ पीउ परेशान आहिनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि उन जो वालिद हज़रत मालिक आयो, या रसूल अल्लाह मुंहिंजो पुटु औफ काफ़िर जे कैद में आ, उन जो अलाए छा हाल हूंदो। उन लाइ परेशान आहियां, उनजी वालिदा परेशान आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी, पाण फरमायो अल्लाह ताला उन जे लाइ को निजात जो रस्तो बनाईंदो, अल्लाह ताला उनके आज़ाद कंदो दुश्मननि खां। ॿी रिवायत में पाण फरमायो उन ताईं कंहिंजो पैगाम पहुची सघे तो, अगर तू उन ताईं नियापो पहुचाए सघी त उनखे चओ ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, इनखे कसरत सां पढ़ी।
ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाह जो विर्द कंदो रहे। ऐ मुंहिंजा अल्लाह गुनाह करण जी बि मुंह में ताक़त न आहे, नेकी करण जी बि मुंह में ताक़त न आहे, मगर सभु तुंहिंजो ई अख्तियार आहे, तुंहिंजे हथ में आहे। ऐ अल्लाह गुनाहनि खां बि तूं बचाईंदे, नेकिन करण जी बि तौफ़ीक़ अल्लाह तूं ॾींदे। ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाह। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो अगर औ बिन मालिक ताईं इहो पैगाम पहुचे, ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाह पढ़ंदो रहे, अल्लाह रब्बुल आलमीन उन जे लाइ को रस्तो बनाईंदो। अचानक हज़रत मालिक जे घर जे अंदर दर ते आवाज़ थियो आहे, आवाज़ के जो खड़को थियो, को शख्स सॾे रहियो आहे, जो त हज़रत औफ उतां खां आज़ाद थी वियो। फरमाए तो खुद ब खुद सख्त दरवाज़ो बंद कयल, जंजीरूं खुली वयूं, दरवाज़ो खुली वियो। बाहर निकरी आयुस, दुश्मनन मां को भी न हो, हुननि एडो त बंदोबस्त मजबूत कयो जो आऊं निकरी न सका, लेकिन दरवाजो खुलियो पियो आहे, आऊं बाहर निकतो आया। एकड़ो उठ सवारी जे लाइ मिली वियो दरवाजे ते, उन उठ ते सवार थी निकतुसि, दुश्मन के खबर न पई। अॻिते वञा त कई उठ उन्हनि जा मौजूद आहे, सभिनी खे अॻियां कयमि। हाणे उठनि जो जेका की कतार लॻी पई आहे, उहे बि गॾकाए पियो वञा, आऊं हितां क़ैद मां निकिरी चुको आहियां। जेॾी महिल ताजो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वट पहुतस, सब खां पहिरीं घर वियो, आवाज की दरवाजे ते। पी चवे तो त औफ जो आवाज आ, अमर चवे थी त वो त सख्त दुश्मनन जे कैद में के तो निकरी सके, के तो आवाज थी सके। चीन हलूं बाहर, दरवाजे ते आया त पुट बीठो आ ऐं उन सां गॾु उठ बाहि। पुछन था पुटी तू तो आजाद थिया, उठ कंहिंजा जी मुंहिंजा, दुश्मन जे कैद मां निकतुस, उन्हनि जा ई हुआ, उहे काहे आयो आहियां। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि आया, पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ही आयत पढ़ी, वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा व यरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब वमन यतवक्कल अलल्लाह फहुवा हस्बुह। जंहिं तक़वा अख्तियार कई, अल्लाह जो खौफ रखियो, अल्लाह रब्बुल आलमीन उन जे लाइ निजात जो रस्तो थो बनाए, उन जे लाइ को न को ज़रियो बनाईंदो आहे ऐं उनखे रिज़्क़ उतां खां ॾींदो आहे जितां उनखे ख़बर ई कान्हे का। उनके रिज़्क़ मिली वियो, अल्लाह ताला उनके उतां खां आज़ाद कयो। ये अल्लाह जो वाइदो आहे त मफ़ातिहुर रिज़्क़, रिज़्क़ के हासिल करण जे चाबियुनि मां पहिरियों त कि ईमान ऐं ॿियो नंबर त तक़वा अख्तियार करणु। ईमान ऐं तक़वा अख्तियार करण सां अल्लाह ताला रोज़ी में बरकत अता फरमाईंदो आहे। पोइ कहिड़ो बि दौर मुश्किल हुजे, अल्लाह ताला उन बाने खे खाराईंदो, अल्लाह ताला उनजे रिज़्क़ जो बंदोबस्त कंदो। मफ़ातिहुर रिज़्क़ मां नंबर 2 तवक्कल अलल्लाह, अल्लाह ताला ते भरोसो रखनि। ही भी रिज़्क़ के हासिल करण जी एक तमाम बेहतरीन चाबी आहे। रोज़ी के हासिल करण जे लाइ, रिज़्क़ में बरकत जे लाइ, इन ही आयत में अल्लाह ताला फरमायो, जंहिंमें फरमाई त जंहिं तक़वा अख्तियार कई, अल्लाह ताला उन जे लाइ निजात जो रस्तो थो बनाए ऐं उनखे रोज़ी उतां खां थो ॾे जो उनखे ख़बर ई कान थी पवे। इन ही आयत में फरमाई वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब वमन यतवक्कल अलल्लाह फहुवा हस्बुह। जंहिं अल्लाह ताला ते भरोसो कयो, जंहिं अल्लाह ताला ते तवक्कल कयो, पोइ अल्लाह उन जे लाइ काफ़ी आहे। दुनिया में का बि उनखे मुश्किलात न ईंदी, अल्लाह उन जे लाइ काफ़ी आहे। बेरोज़गार न थींदो, अल्लाह उन जे लाइ काफ़ी आहे। कर्ज़नि खां अल्लाह ताला उनखे निजात ॾियारींदो, अल्लाह उन जे लाइ काफ़ी आहे। हलाल जो रिज़्क़ अल्लाह ताला उनखे ॾींदो, अल्लाह उन जे लाइ काफ़ी आहे। जंहिं तवक्कुल ऐं भरोसो अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात ते रखियो आहे, अल्लाह ताला प्यारे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो, ऐ मुंहिंजा प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो ऐलान कर, कुल लन युसीबना इल्ला मा कतबल्लाहु लना हुवा मौलाना वअलल्लाहि फलयतवक्कलिल मुमिनून। ऐ मुंहिंजा प्यारा पैगंबर तूं चओ, हरगिज़ का असांखे तकलीफ़ नथी पहुची सघे, को दुख नथो पहुची सघे, तकलीफ़ नथी पहुची सघे, मुश्किलात नथी पहुची सघे, जेको अल्लाह ताला असांजे लाइ लिखियो आहे,
जे करे अल्लाह ताला जेका शइ लिखी आहे उहा ई पहुचंदी इंसान खे। जेको कुछ अल्लाह ताला लिखियो आहे हुआ मौलाना, उहो अल्लाह असांजो मौला आहे, असांजो कारसाज़ आहे। हुआ मौलाना व अलल्लाहि फलयतवक्कलिल मुमिनून, ऐं अल्लाह ताला ते भले भरवसो कन मुमिन। अल्लाह ताला फरमाए थो जंहिं मूं ते भरवसो कयो, मूं ते यकीन कयो, पोइ उन जे लाइ आऊं काफ़ी आहियां, आऊं हर मुश्किलात उन जी दूर कंदुसि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो हदीस सुनन तिरमिज़ी में, सुनन इब्न माजा में, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो लौ इन्नकुम कुंतुम तवक्कलून, लौ अन्नकुम लौ कुंतुम अन्नकुम तवक्कलून अलल्लाहि हक़्क़ तवक्कुलिही लरुज़िक़तुम कमा तर्ज़ुक़ु तैर। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जे कॾहिं तव्हां अल्लाह ताला ते तवक्कल कंदव जेतिरो उन ते तवक्कल करण जो हक़ आहे, जे कॾहिं तव्हां अल्लाह ताला ते तवक्कल कंदव जेतिरो अल्लाह ताला ते तवक्कल करण जो हक़ आहे, त यादि रखिजो इन जे बदिले में अल्लाह ताला तव्हांखे ईअं त रिज़्क़ ॾींदो जीअं अल्लाह ताला पखियुनि खे रिज़्क़ ॾींदो आहे। जीअं पखियुनि जो तवक्कल हूंदो आहे, पखियुनि जो भरवसो अल्लाह जी ज़ात में हूंदो आहे। सुबुह जे टाइम ते वञनि था, उन्हनि पखियुनि जूं गुजूं पेट ख़ाली आहिनि, शाम जो अचनि था त ढो करे अचनि था, हालांकि न उन्हनि जा का ज़ख़ीरा दाणा आहिनि, न खाधो रखियल आहे, न इहा ख़बर आहे त असांजो रिज़्क़ कहिड़ी जॻह ते आहे, पर महिनत करे उॾामी वञनि था, अल्लाह ते तवक्कल करे वञनि था। अल्लाह जे रसूल फरमायो अल्लाह ताला ते जेकॾहिं तव्हांजो तवक्कल ऐं भरवसो ईअं हूंदो, अल्लाह ताला तव्हांखे बि रोज़ी ईअं ॾींदो। आहे को पखियुनि जो को ज़ख़ीरो थियल, को रिज़्क़ रखियल, असां सालनि जा साल था रिज़्क़ खे गॾु कयूं, रोज़ी खे हराम हलाल जमा कंदा वञूं, पोइ नस्लनि ताईं उहो पियो हलंदो, खुटंदो ई कोन। सोच इहा हूंदी आहे, पर इहा सोच कान्हे जे अल्लाह जे तरफ़ां अज़ाब थो अचे त सेकंड बि कोन था लॻनि, सभु तबाह थियो। तवक्कल जो मतिलबु छा आहे? असां थोरो इनखे सम्झूं। इहो मतिलबु न आहे त आउं घर माठ करे वेही रहां, बसि अल्लाह ताला फरमाए थो, अल्लाह जे रसूल फरमायो अल्लाह ताला ते तवक्कल कयो, अल्लाह ताला तव्हांखे रोज़ी ॾींदो। जीअं पखियुनि खे पियो ॾे पियो, पखी कमाइनि त कोन था, आउं बि ख़ामोश थी वेही रहां त रिज़्क़ मूं वटि हली ईंदो, बसि हाणे आउं वञा ई कोन थो, उथां ई कोन थो, आराम थो कयां। न, इन तवक्कल जो मतिलबु इहो न आहे। तवक्कल जो मतिलबु इहो आहे जेका तुंहिंजी नौकिरी आहे, तू इहो न सोच त मुंहिंजो रिज़्क़ ही मूंखे ॾियनि पिया, बसि मुंहिंजो तवक्कल इन ते आहे। जेका तुंहिंजी ज़मीन आहे, इहो न सोच त बसि रोज़ी मूंखे हितां बि मिले, ज़मीन मुंहिंजी काफ़ी आहे, मुंहिंजी रोज़ी खुटण जी कान्हे का। इहो तूं न सोच त मुंहिंजी दुकानदारी आहे, ऐं ताजर आहियां, तिजारत थो कयां, मुंहिंजो दुकान आहे, बसि मुंहिंजो तवक्कल इन ते आहे। अगरि इन ते तवक्कल कंदे त मिंट कोन लॻंदई, तबाही बर्बादी थी वेंदई। पर तवक्कल अल्लाह जी ज़ात ते आहे। ऐं अल्लाह सबब तो इहो बनायो आहे, रोज़ी जो सबब मुंहिंजो दुकान आहे, रोज़ी जो सबब ज़मीन आहे, रोज़ी जो सबब नौकिरी आहे। ऐं अल्लाह पर तवक्कुल भरवसो तुंहिंजी ज़ात ते आहे। जेसि ताईं तूं चाहींदे मूंखे उतां खां रिज़्क़ मिलंदो, पर जे तूं न चाहींदे त देर ई कान थींदी। रातो रात में ज़मीनूं बर्बाद थियो वञनि, बारिश अचे ख़तम थियो वञनि, सैलाब अचे ज़मीनूं तबाह, दुकानदारियूं ख़तम। जेकॾहिं इन्हनि शयुनि ते तवक्कल हुजे त पोइ इंसान जी इहा हालत आहे। पर जे अल्लाह जी ज़ात ते तवक्कल आहे, अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजे तरफ़ां आज़माइशी इम्तिहान हूंदो, पर आऊं तोखे रोज़ी वरी बि उतां खां ॾींदुसि, कंहिंजो मुहताज न बनाईंदुसि। इहो ज़िम्मेदारी अल्लाह ताला खई आहे। इन्नकुम तवक्कलून अलल्लाहि हक़्क़ तवक्कुली, अल्लाह ताला जो ते तवक्कल ईअं कयो जीअं हुकुम आहे, जीअं हक़ आहे। इन जो मतिलबु इहो त रिज़्क़ खे हासिल करण जे लाइ नंबर 2, पहिरियों नंबर ईमान अल्लाह ते तक़वा इख्तियार कर, नंबर 2 तवक्कल अल्लाह, अल्लाह ताला ते भरोसो कर। मफातिहुर रिज़्क़, रिज़्क़ के हासिल करण जे लाइ अमले सालिह करण हिकु वॾी चाबी आहे।
अमल साले नेक अमल करण सां अल्लाह ताला रिज़्क़ कुशादो कंदो आहे। अल्लाह ताला उनजी ज़िंदगी तमामु खुशहाली वारी ज़िंदगी रखंदो आहे। फरमाई मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा व हुवा मुमिनुन फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा व लनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो जंहिं अमल सालिह कयो, मर्द हुजे या औरत हुजे, ईमानदार आहिनि, मोमिन आहिनि, मर्द हुजनि या औरत हुजनि, छो त के रिज़्क़ खपे, भई रिज़्क़ जे लाइ रोज़ी जे लाइ मोहताज आहिनि। मुंहिंजो माइरूं, मुंहिंजो भेनरूं, मुंहिंजो न्याणियूं केॾी महिनत कंदियूं रिज़्क़ कमाइण जे लाइ, मज़दूरी कंदियूं, महिनत कंदियूं, हथ जो पोरियो कंदियूं, तव्हांजो रिज़्क़ मिली वञे। के वीचारियूं परेशान थी करे ॿाहिरि नौकिरी ॻोल्हीनि पियूं त रिज़्क़ मिली वञे, का रोज़ी मिली वञे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो रिज़्क़ खे हासिल करण जी इज़त जी हिकिड़ी चाबी थो तव्हांखे ॾियां। मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा व हुवा मुमिन, मर्द हुजो औरत हुजो, नेक अमल कयो, सालिह अमल कयो, फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा, तव्हांजी सारी ज़िंदगी जेकी तव्हांजी उम्र हूंदी उहा ज़िंदगी तव्हांजी आऊं पाकीज़ा बनाए छॾींदुसि। तव्हांजी ज़िंदगी में तव्हांखे दुख न मिलंदो, तव्हां बेरोज़गार न थींदव, रिज़्क़ जे लिहाज़ सां मुश्किल में न हूंदव। लनुहयियन्नहु हयातन तय्यबा, असां तव्हांजी ज़िंदगी पाकीज़ा करे छॾींदासीं ऐं पाकीज़ा रिज़्क़ अता कंदासीं। वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून, जेके नेक अमल कनि था अल्लाह ताला वटि वॾो उन्हनि जो अजर आहे। सही मुस्लिम में हदीस अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो इन्नल्लाह ला यज़लिमु मुमिनन हसनतन, इन्नल्लाह ला यज़लिमु मुमिनन हसनतन युता बिहा फिद दुनिया व युजज़ा बिहा फिल आखिरह। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो अल्लाह ताला नथो बानन ते ज़ुल्म करे, जेके भी नेकियूं कनि था, नेक अमल कनि था, सालिह अमल कनि था, अल्लाह ताला फरमाए थो उन जो बदिलो आहे उनखे दुनिया में ॾेई थो छॾियां ऐं उन्हनि जो बदिलो वरी आख़िरत में अञा वधीक हूंदो। ब बदला, हिकिड़ो त दुनिया जो रिज़्क़ तो उन्हनि खे ॾियाने नेकीअ जे करे, अमल सालिह जे करे, ॿियो त उन्हनि खे आख़िरत में ज़्यादा ॾेई छॾींदुसि, जेको असुल मक़सदु आहे आख़िरत वारी ज़िंदगी। ॿी हदीस मुस्नद अहमद में हिननि अल्फाज़नि सां इन्नल्लाह ला यज़लिमुल मुमिन हसनतन युसाबु बिहा रिज़्क़ फिद दुनिया व युजज़ा बिहा फिल आखिरह। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो बेशक अल्लाह ताला कंहिं जे मथां ज़ुल्म नथो करे, नेकी करण वारो मर्द हुजे या औरत हुजे, जंहिं अमल सालिह कयो, जंहिं भी नेकी कई, अल्लाह ताला फरमाए थो उन जे बदले में उनखे दुनिया में रोज़ी थो ॾियां, दुनिया में उनखे आऊं रिज़्क़ थो ॾियां, आख़िरत में त अञा उन जे लाइ वधीक हूंदो, आखिरत में भी ज्यादा हूंदो। टी हदीस मुस्लिम अहमद में, सही मुस्लिम में अल्लाह ताला फरमाए थो कंहिं काफ़िर जी नेकी खे मां ज़ाया नथो कयां। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे। पाण फरमायो अल्लाह ताला फरमाए थो अगर को काफ़िर दुनिया में नेकी तो करे ऐं अल्लाह उनजी नेकी खे ज़ाया नथो कयां, पर उनके बदलो रिज़्क़ की सूरत में दुनिया में ही ॾेई थो छॾियां, आख़िरत में उनजो हिस्सो न हूंदो। इहो फ़र्क़ु आहे मुस्लमान ऐं काफ़िर जे रिज़्क़ में, मुस्लमान जे कमाइण में, मुस्लमान जी रोज़ी में, काफ़िर जे रिज़्क़ में इहो फ़र्क़ु आहे। अल्लाह जे रसूल फरमायो काफ़िर जेका बि नेकी थो करे, छो त काफ़िर त नेकी करे थो न, कई सूरतूं उन्हनि जूं, कंहिंजी मदद कई, कंहिंजी इमदाद कई, पंहिंजे ई मज़हब में कंहिं उन जा ग़रीब आहिनि मिस्कीन आहिनि उन्हनि जी मदद कयूं, इस्पताल ठहिरायूं, कंहिं बीमार जो इलाज कयूं, इहे इंतज़ाम कनि था, इहा हिकिड़ी नेकी करे अमल कनि था। अल्लाह ताला फरमाए थो उन जो बदिलो उन्हनि खे आऊं दुनिया में ॾेई थो छॾियां, दुनियादार बणिजो वञनि, उन्हनि जो माल मिल्कियत खुटण जो न आहे,
लेकिन अल्लाह जे रसूल फरमायो मोमिन जे लाइ छा आहे, मोमिन जेका बि नेकी थो करे अल्लाह ताला फरमाए थो ऐ मुंहिंजा मोमिन बाना, ऐ ईमान वारा, तुंहिंजो बदिलो हिन दुनिया में बा, तुंहिंजो बहितर ॼाणो ज़िंदगी दुनिया जी बि बनाईंदुसि, आख़िरत में तुंहिंजे लाइ वॾे में वॾो घर आहे, बहितर घर। त रिज़्क़ खे हासिल करण जे लाइ ही मुख़्तसर थो बयान कयां, न त हिकु हिकु मौज़ू ते मफ़ाती और रिज़्क़ जे हवाले सां हिकु हिकु अमल ते कलाक खपनि। नंबर 3 अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो रिज़्क़ खे हासिल करण जे लाइ अमल सालिह। नंबर 4 रिज़्क़ खे हासिल करण जे लाइ तौबा ऐं इस्तिग़फ़ार करण, पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरण। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो जॾहिं माण्हू को अल्लाह ताला खे नाराज़ कंदो आहे, अल्लाह ताला उनजो रिज़्क़ तंग करे छॾींदो आहे। पंहिंजे गुनाहनि जे सबब सां अचानक रोज़ी तमाम घणी हुई, रिज़्क़ कुशादो हुयो, दुकान तमाम ज्यादा पे हलियो, तिजारत घणे में घणी हुई, वॾो फ़ाइदो हो, अचानक छा थी वियो, तिजारत रुकजी वई आहे, दुकान नथो हले, मकरूज़ थी वियो आहे, पोइ ज़हन कहिड़े पासे वेंदो? इहो न सोचींदो त को मूं गुनाह कयो आहे, इहो न सोचींदो पंहिंजे रब जे अॻियां तौबा ऐं इस्तिग़फ़ार कयां, मुंहिंजे गुनाह जी सज़ा आहे, न ज़हन वेंदो साईं कंहिं मूं ते सिहर जादू करे छॾियो आहे, शायदि मुंहिंजे रिज़्क़ जी का बंदिश कई वई आहे, मुंहिंजी रोज़ी ते पाबंदी लॻी वई आहे ऐं उन जे लिहाज़ सां कंहिं नज़र हणी छॾी आहे, इन पासे ज़हन पियो वेंदो। पोइ घणा वीचारा अॻ में ई तबाह थी विया, रिज़्क़ बंदि थी वियो, वरी अहिड़नि भोपनि ठगनि जे वर चढ़ंदा जेके चवंदा तुंहिंजे मथां त जादू आहे, तो ते सिहर थियल आहे, इन करे तुंहिंजी रोज़ी बंदि आहे। जेको थोरो घणो उहे फुरे ई तबाह करे छॾींदा आहिनि, पर इन पासे ज़हन नथो अल्लाह जे बाने जो वञे। अल्लाह जे रसूल फरमायो कंहिं गुनाह जे करे अल्लाह ताला उन जी रिज़्क़ ते पाबंदी लॻाए छॾींदो आहे, फ़रिश्तनि खे हुकुम फरमाईंदो आहे ऐं फ़रिश्तो जेसिताईं तौबा ताइब न थिए, जेसिताईं रुजू न करे, तेसिताईं हिन जी रोज़ी तंग कयो। जॾहिं तौबा ताइब थींदो न, अल्लाह ताला फरमाए थो हाणे हिन जी रिज़्क़ खे खोले छॾियो, हिन जे रिज़्क़ जा दरवाज़ा। इंसान इहो सोचे मूं गुनाह कया जंहिंजे करे ही मूंखे बदिलो पियो मिले, तौबा इस्तिग़फ़ार कर। फ़क़ुल्तु अस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा युरसिलिस समाअ अलैकुम मिदरारा व युमदिदुकुम बिअमवालिन व बनीन व यजअल लकुम जन्नातिन व यजअल लकुम अन्हारा। इमाम बहकी रहमहुल्लाह, इमाम कुर्तुबी पंहिंजे तफ़सीर जे अंदर लिखनि था हज़रत हसन बसरी रहमहुल्लाह वटि 4 माण्हू आया पंहिंजा मसइला खणी, 4 अफ़राद अचनि था मसइलो पेश कंदा। हिकिड़ो चवे थो ऐं इमाम साहब ऐं एतिरो परेशान आहियां, कहत आहे ॾुकार जो टाइम आहे, कहत साली आहे, किथे रोज़गार नथो मिली सघे, ऐं छा कयां? इमाम हसन बसरी रहमहुल्लाह उनखे जवाब ॾिनो वञी तौबा ऐं इस्तिग़फ़ार कर, अल्लाह ताला खां गुनाहनि जे लाइ बख़्श जी दुआ घुर। ॿियो आयो चवण लॻो त आऊं मिस्कीन ऐं ग़रीब आहियां, बेरोज़गार आहियां, का नौकरी काने का रोज़गारी न आहे, का मज़दूरी काने का, मुंहिंजे लाइ को हल आहे का दुआ या न? उनखे जवाब ॾिनो वञी तौबा ऐं इस्तिग़फ़ार कर। टियों आयो सी औलाद में नियाणियूं त आहिनि पर पुट ऐं औलाद कोन्हे को अहिड़ी दुआ ॿुधायो जंहिंजे करे अल्लाह ताला मूंखे पुट ॾे, मुंहिंजो वारिस बनाए। उनखे चयूं वञी तौबा ऐं इस्तिग़फ़ार कर। चोथों माण्हू आयो, मुंहिंजा बाग़ात, मुंहिंजी ज़राअत, मुंहिंजी ज़मीन तबाही बर्बाद थी वई, पानी कोने को, हाणे त माल बुख मरी वियो, आऊं बि बुख मरी वियो आहियां, इमाम साहब छा कयां? इमाम हसन बसरी फरमायो वञी तौबा इस्तिग़फ़ार कर। मजलिस में वेहण वारा पुछण लॻा इमाम साहब चइनी जे सवालनि जो जवाब तव्हां हिकिड़ो ई ॾेई छॾियो आहे, इन जो सबबु छा आहे? इमाम हसन बसरी रहमहुल्लाह फरमायो मूं पंहिंजे तरफ़ां हिनखे जवाब न ॾिनो आहे, क़ुरान करीम जी हिकिड़ी आयत मां चइनी जो जवाब आहे फ़क़ुल्तु अस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा
युरसिलिस समा अलैकुम मिदरारा व युमदिदुकुम बिअमवालिन व बनीन व यजअल लकुम जन्नातिन व यजअल लकुम अनहारा। हज़रत नूह अलैहिस्सलाम चवंदो मुंहिंजा रब मूं पंहिंजी क़ौम खे चयो त तौबा इस्तग़फ़ार कयो, पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरो, अल्लाह माफ़ करण वारो आहे। अल्लाह ताला जी सिफ़त गफ़ार आहे, अल्लाह ताला माफ़ करण वारो आहे। पोइ तव्हांजा सभु मुश्किलातूं तव्हां जूं हल थी वेंदियूं। अल्लाह ताला मूसलाधार बारिश खे वसाईंदो, बारिश खे वसाइण खां बाद में तव्हांजो कात ऐं ॾुकार ख़त्म थी वेंदो। उन बारिश वसण खां बाद में अल्लाह ताला तव्हांखे माल बि ॾींदो, अल्लाह ताला तव्हांखे औलाद बि ॾींदो। मालूं बनीन व यजअल लकुम जन्नातिन व यजअल लकुम अनहारा। अल्लाह ताला तव्हांखे बाग़ ऐं बाग़ीचा ऐं ज़राअत बि ॾेई छॾींदो ऐं उन्हनि जे पाणी जे नहरनि जो बि बंदोबस्त करे छॾींदो। अल्लाह ताला तव्हांखे सभु कुझु ॾेई छॾींदो। हाणे इन्हनि चइनी सवालनि जो जवाबु हिकिड़ी आयत में आहे, तौबा इस्तग़फ़ार कयो, उन में औलाद जो बि ज़िक्र अची वियो, उन में माल जो ज़िक्र बि अची वियो, उन में बाग़ात ऐं ज़राअत जो ज़िक्र बि अची वियो, उन में पाणी ऐं बारिश जो बि ज़िक्र अची वियो। त अल्लाह रब्बुल आलमीन रिज़्क़ जा ख़ज़ाना बाने जा लाइ खोले छॾे थो, रिज़्क़ जी तंगी दूर करे थो। जेको बानो अल्लाह जे अॻियां तौबा ऐं इस्तग़फ़ार करे, पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश थो घुरे, गुनाहनि जी माफ़ी थो घुरे। चार सबब इहे आहिनि, पंजूं सबब मफ़ातीह रिज़्क़, रिज़्क़ खे हासिल करण जे लाइ सिले रहमी करण, माइटी ॻंढण। असां त माल बचाइण जे लाइ माइटी टोड़े छॾींदा आहियूं। जे माइट ज़्यादा हूंदा, हक़दार ज़्यादा हूंदा, पोइ इन माल ऐं मिल्की ऐं तरक़ी ऐं वरसे ते झेड़ा झगड़ा, पुटनि में पीउ में जुदायूं, भाइरनि में जुदायूं, इन माल ऐं मिल्कियत जे करे। हालांकि सिले रहमी करण, माइटी ॻंढण, भाई पीउ बनाइण, इन सां रिज़्क़ में कुशादगी हूंदी आहे, इन में रोज़ी में बरकत हूंदी आहे। सही बुख़ारी में हदीस आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, मन अहब्ब अन युबसत लहू फी रिज़्क़िही व युनसा लहू फी असरिही फलयसिल रहिमहू। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जे करे तव्हांखे इहा ॻाल्हि पसंदि आहे, तव्हां चाहियो था त तव्हांजे रिज़्क़ में बरकत पवे ऐं तव्हां चाहियो था त अल्लाह ताला तव्हांजी उम्र में बि बरकत अता फरमाए। दुनिया के अंदर ये तव्हांजूं ॿ शयूं हुजनि, तव्हांखे उम्र बि वधीक मिली वञे, ख़ुशहाली वारी उम्र हुजे, सालिह अमल वारी उम्र हुजे, जन्नत खे हासिल करण जे लाइ, गुनाहनि खां बख़्शिश जे लाइ अल्लाह ताला असांखे मौक़ो ॾे, उम्र वॾी करे छॾे। जेकॾहिं तव्हां चाहियो त रोज़ी बि तव्हांजी ख़ुशहाली थिए, फलयसिल रहिमहू, पोइ तव्हांखे घुर्जे त माइटी ॻंढियो, माइटनि जो ख्याल कयो, रिश्तेदारनि जो ख्याल कयो। ॿी हदीस मुस्लिम अहमद में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, जेकॾहिं तव्हांखे इहा ॻाल्हि पसंदि आहे त अल्लाह ताला तव्हांजे रिज़्क़ में बरकत अता फरमाए, अल्लाह ताला तव्हांजी उम्र में बरकत अता फरमाए ऐं अल्लाह ताला तव्हांखे बुरे मौत खां बचाए। इते टे ॻाल्हियूं आहिनि ज़िक्र। जेकॾहिं तव्हां चाहियो था त असांजे रिज़्क़ में बि बरकत हुजे ऐं अल्लाह ताला असांजी उम्र में बि बरकत ॾे, यानी उम्र में का तकलीफ़ बि न अचे, बरकत जो मतिलबु इहो आहे उम्र में का तकलीफ़ न हुजे। न त वॾी उम्र जी तकलीफ़ूं, उहो माण्हू त अज़ाब में पंहिंजे पाण खे सम्झंदो आहे। उम्र में भी बरकत हुजे, रिज़्क़ में बरकत हुजे ऐं बुरे मौत खां बचे। अल्लाह जे रसूल फरमायो, कोई तव्हांखे ॿ कम करणा आहिनि, इत्तक़ुल्लाह, अल्लाह जो ख़ौफ़, तक़वा अख़्तियार कंदव ऐं ॿियो माइटी ॻंढींदव। माइटी ॻंढींदव, टोड़ींदव न। इन सां अल्लाह ताला तव्हांजे रिज़्क़ में बरकत अता फरमाईंदो। नंबर 6, काफ़ी आहिनि इहे 6 ॻाल्हियूं। जेकॾहिं असां इन्हनि ते अमल कयूं, 6 नंबर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जंहिं अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयो, भले उनखे जेतिरी हैसियत आहे, भले खजूर हिकिड़ी खजी उन वटि आहे,
उहा बि कंहिं बुखायल खे, कंहिं ग़रीब खे, कंहिं मिस्कीन खे ॾेई छॾी अथसि। इन जे सबब सां अल्लाह ताला उनखे माला माल थो करे छॾे। इन सबब सां असां इहा दुआ घुरूं, अल्लाह ताला असांखे सवाल खां बचाए, असीं ॾियण वारा हुजूं। हेठे हथ खां मथियूं हथ बहितर आहे। असां त सोचूं पिया ॿोॾ जे बहाने सां, बारिश जे बहाने सां, सैलाब जे बहाने सां तबाही अची वई। पोइ कई माण्हू उन्हनि इहो पिनण कारोबार बनाए छॾियो। मजबूरी हिकिड़ी अलॻि शइ आहे। पोइ अहिड़नि शख़्सनि जी अगरि को वरी माण्हू मदद करे, जेको मिस्कीन ऐं ग़रीब आहे, को कहत में आहे, को ॿोॾ में आहे, परेशान थी वियो, उनजा घर तबाह थी विया, अहिड़े शख़्स जी जेतिरी बि हैसियत सां, इस्तता सां उनजी मदद थो करे, अल्लाह ताला वाइदो कयो आहे उनजी रोज़ी में बरकत जो, हू खुटंदो न। क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, जंहिं अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयो, अल्लाह ताला उनखे बहितर बदिलो ॾियण वारो आहे। वल्लाहु ख़ैरुर राज़िकीन, अल्लाह ताला तमामु बहितरीन रिज़्क़ ॾियण वारो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जेको अल्लाह जे रस्ते में ॾे थो उन जे लाइ रोज़ानो फरिश्ता दुआ था घुरनि। ॿ फरिश्ता सुबुह जे टाइम ते ज़मीन ते नाज़िल था थियनि। ज़मीन ते नाज़िल थी उहे फरिश्ता इन मां हिकिड़ो दुआ घुरे थो, हिकु बददुआ थो घुरे बाने जे हक़ में। हिकिड़ो बाने जे हक़ में दुआ थो घुरे, ॿियो उन जे लाइ बददुआ थो करे ॿिए जे लाइ। अल्लाहुम्मा आति मुनफ़िक़न, अल्लाहुम्मा आति मुनफ़िक़न खलफ़न, अल्लाहुम्मा आति मुमसिकन तलफ़न। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, हिकिड़ो फरिश्तो दुआ थो करे, ऐ मुंहिंजा अल्लाह, जेको तुंहिंजे रस्ते में ॾियण वारो तुंहिंजो बानो आहे, उन जे माल में बरकत अता फरमा, उन जे माल खे ज़्यादा कर। ॿियो चवे थो, ऐ अल्लाह, जंहिं पकाई कई, कंजूसाई कई ऐं पंहिंजो माल गॾु कंदो रहियो, कंहिं मिस्कीन ऐं ग़रीब खे न ॾिनई, ऐ अल्लाह उन जे माल खे खुटा। रोज़ानो फरिश्ता अल्लाह जे तरफ़ां मोकिलिया वञनि पिया। सुबुह जो जेॾी महिल इंसान खे जेतिरो थी सघे पंहिंजी हैसियत जे मुताबिक़ अल्लाह जे रस्ते में ॾेई छॾे, फरिश्तनि जे दुआ जो हक़दार बणिजी वञे, बददुआ खां बची वञे। रिज़्क़ में बरकत जो इहो सबब आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अल्लाह जे रस्ते में ॾियण सां खुटंदो न। पोइ भले जेकॾहिं को ॿोॾ अची वञे, सैलाब अची वञे, तूफ़ान अची वञे, को अज़ाब अची वञे, अल्लाह ताला उन्हनि बाननि खे बचाए थो इन ॻाल्हि खां। उन्हनि जी रोज़ी अल्लाह ताला उनखे किथां खां थो ॾे। सही मुस्लिम में हदीस आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, हिकिड़ो शख़्स रस्ते में वञे पियो, सफ़र में पियो वञे, अचानक वींदे वींदे मथां खां ककर ॾिठई त बारिश जो को झुड़ जो हिकिड़ो ककर आहे। उन ककर मां आवाज़ आयो, फिलाने शख़्स जे ज़मीन खे पाणी वञी पहुचा। उन माण्हू जो ॿुधी वरितो उन आवाज़ ककर मां। उन जे पोयां लॻो थी ककर किथे वसंदो, ॾिसां त किथे थो वसे, इहो पाणी केॾां थो वञे। जंहिं ककर मां हिकिड़े शख़्स जो नालो वरितो वियो आहे, लाज़मी आहे उन जे पोयां निकिरंदुसि। हलियो, जेॾी महिल उहो ककर वसण लॻो पहाड़ ते, उतां खां हेठि पाणी आयो, नाली जे ज़रिए, वाटर जे ज़रिए, हेठाई जे ज़रिए उहो पाणी वहण लॻो ऐं उहो माण्हू ने पाणी जे पोयां लॻो। ताजो हिकु ज़मीन ते हिकिड़े बाग़ ते पहुतो, जंहिं बाग़ में हिकिड़ो अल्लाह जो बानो पाणी पियो वराए, पंहिंजे बाग़ खे पाणी पियो ॾे। इर्द गिर्द ज़मीनूं जेके सो गैर आबाद आहिनि, पाणी नथो उन्हनि खे मिले। हिन अल्लाह जे बाने खे पाणी किथां मिलियो? ही आयो, हिनखे सॾु कयईं, चई अल्लाह जा बाना केरु आहीं तूं, तुंहिंजो नालो छा आहे? हिन नालो ॿुधायो, उहो ई जेको हिन ककर में ॿुधो। चई आउं इन करे हिते आयो आहियां, तो पाणी किथां आंदो आहे?
कि मूंखे ख़बर कान्हे मुंहिंजो पाणी जो वारो आहे बसि अल्लाह जे तरफ़ां, यानी अचे थो पाणी मुंहिंजे टाइम ते, कंहिं दरिया मां थो अचे, नहर मां थो अचे, मूंखे ख़बर कान्हे, ऐं पंहिंजे टाइम ते अची पंहिंजी ज़मीन खे पाणी ॾींदो आहियां। जी तुंहिंजो नालो जी नालो ई की त मूं ककर मां आवाज़ ॿुधो, हाणे मूंखे ॿुधा तुंहिंजी नेकी कहिड़ी आहे, तुंहिंजो अमल सालिह कहिड़ो आहे, जंहिंजे करे ॿियनि ज़मीनुनि खे अल्लाह ताला बर्बाद करे छॾियो आहे, ग़ैर आबाद करे छॾियो आहे, तुंहिंजी ज़मीन खे तो पाणी मिली वञे। उन जवाब में छा चयो कि मुंहिंजो ॿियो त अमल निसर में कोन थो अचे, पर इन आबादी जे हवाले सां, इन ज़राअत जे हवाले सां जेॾी महिल मुंहिंजी आबादी, मुंहिंजी ज़राअत तयारु थी वेंदी आहे, पोइ उन जा आउं 3 हिसा कंदो आहियां। हिकिड़ो हिसो जेको ज़मीन ते ख़र्च थियो, ॿिज ते ख़र्च थियो, ॿियो हिसो ऐं अल्लाह जे नाले सां ग़रीबनि मिस्कीननि खे ॾेई छॾींदो आहियां, टियों हिसो ऐं पंहिंजे ख़र्च जो रखंदो आहियां। बसि मुंहिंजो कमु इहो ई आहे, बसि पोइ मूंखे फ़िक्र न आहे ही पाणी किथां पियो अचे, मुंहिंजी ज़मीन कीअं पई आबाद थिए। अल्लाह ताला फरमाए थो जेको जंहिं हुकुम ते तव्हां अमल कंदो, मुंहिंजे हुकुम ते अमल कयव, रोज़ी ॾियणु मूं अल्लाह जी ज़िमेदारी आहे, पोइ भले छो न तबाही थी वञे, लेकिन अल्लाह ताला उन बाने खे रोज़ी ॾींदो, अल्लाह ताला उन जो बंदोबस्तु करे थो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, तव्हांखे ख़बर आहे तव्हां ग़रीबनि मिस्कीननि जी मदद था कयो, ऐं तव्हां छा सोचींदा आहियो त असांखे वॾा दर्जात मिलियल आहिनि, एॾी मिल्कियत आहे, एॾो माल आहे, ऐं ग़रीब मिस्कीन इन्हनि खे त असीं खारायूं पिया, इन्हनि जी का हैसियत कान्हे का। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो, पाण फरमायूं हल तुनसरून व तुरज़क़ून इला ज़ुअफ़ाइकुम, फरमायूं तव्हांखे ख़बर कान्हे त जेकी तव्हां जंहिंजी मदद पिया कयो ऐं जेको तव्हांखे रोज़ी पई मिले, छाजे करे, इन्हनि ज़ईफ़ जे करे अल्लाह ताला तव्हांखे मालदार बनायो आहे। इन्हनि जे करे जिनखे तव्हां हैसियत न पिया ॾियो, इन्हनि जे करे हज़रत मुआज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, हदीस में उन जो वाक़ियो थो अचे, हज़रत मुआज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अल्लाह ताला मालदार बनाए छॾियो। हालांकि पहिरीं ग़रीब हो, मिस्कीन हो, अल्लाह ताला उनखे गनी करे छॾियो, माला माल करे छॾियो, हत्ता के एतिरे क़दुरु हज़रत मुआज़ रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो, आऊं ॿिन्ही हथनि सां दुनिया खे धिकियां थो त मूंखां परे थिए, पर ज़बरदस्ती दुनिया मोड़े पई अचे, ऐं भितर थो खणा त उनजे हेठां बि सोन थो निकिरी वञे। जिनजे दिलनि में तक़वा ऐं परहेज़गारी आख़िर जो फ़िक्र हूंदो आहे, उहे अल्लाह जे रस्ते में ॾींदा वेंदा, अल्लाह ताला उन्हनि जे मथां माल ऐं मिल्कियत भराईंदो वेंदो आहे, अल्लाह ताला उनखे रिज़्क़ जे लिहाज़ सां बेपरवाह करे छॾींदो आहे। हज़रत मुआज़ रज़ी अल्लाह अन्हु हिकिड़ो दफ़ो सोचणु लॻो, अल्लाह ताला हिननि मिस्कीन ऐं ग़रीब वीचारा के मुहाजिरीन के ग़रीब मिस्कीन जेके आहिनि, उन जे लिहाज़ सां शायदि मुंहिंजी हैसियत थोड़ी ज़्यादा आहे। अल्लाह जे रसूल खे ख़बर पई, पाण फरमायो ऐं मुआज़ तूं पंहिंजी हैसियत पियो सम्झी, पर तोखे ख़बर आहे हल तुनसरून व तुरज़क़ून इला ज़ुअफ़ाइकुम, ही जेके मिस्कीन ऐं ग़रीब आहिनि न, इन जे करे अल्लाह ताला तोखे रोज़ी ॾिनी आहे ऐं तोखे मालदार बनायो आहे। इन्हनि जे मदद जे करे, इन्हनि जी तो मदद कई आहे, इन्हनि जो तो ख़्याल कयो आहे, इन्हनि खे तो खारायो आहे, तो इन्हनि जो ख़्याल रखियो आहे, अल्लाह ताला इन्हनि जे करे तोखे मालदार बनाए छॾियो आहे। इमाम बुखारी रहमहुल्लाह अदबुल मुफ़रद में इन हदीस के ज़िक्र कयो, ॿ भाइर हुआ, ॿ भाइर आहिनि सहाबा में, ॿई गॾु घर में था रहनि, ॿिन्ही जो औलाद आहे, ॿिन्ही जी ज़मीन गॾु आहे, कमकार गॾु आहे, पर हिकिड़ो भाउ छा थो करे जो सभु कम छॾे, ज़मीन जो कमु सभु छॾे ऐं वञी मदरसे में वेही रहे। मदरसो कहिड़ो, असहाब सुफ़ा, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि सहाबा जेके तालीम हासिल कंदा, असहाब सुफ़ा वारनि सां शामिल थी वेही रहे। 2-3 ॾींहं हिन जे भाउ ज़मीन जो कमु कयो, महिनत कई, पाणी भराई, ॿिज छटियई, आबादी थी, उन जो अनाज वग़ैरह हासिल करे घर बि खणी अचे, पर परेशान थी वियो, गुस्से में आयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि आयो, या रसूल अल्लाह मूं कहिड़ो हिकु ॾोह कयो जो ही मुंहिंजो भाउ इते सॼो ॾींहुं वेठो आहे, महिनत आऊं कयां,
कमाया आऊं हिन जे बचड़न के भी आऊं खराया ही मुझी मदद न तो करे ही मुसा गड ना है अल्लाह जा रसूल ने जी शिकायत खणी आयो आया पाण फरमायो छा कमाईंदो आई केतरी ज़राअत तुंजी हुंदी आ केतरी तुंजी आबादी थींदी आहे हिन बुधायो अल्लाह जा रसूल हेतरो मुखे मिलंदो आहे पंहिंजे ज़मीन मां पाण फरमायो अॼु ताईं तोखे ख़बर कान्हे तुंजी इहा रोज़ी जेका तोखे मिले पई न इन भाउ जे करे पई मिले तो ही दीन जे लाइ इस्लाम जे लाइ दीन जे इल्म हासिल करण जे लाइ हिते रहियो आहे तूं हिन जी मदद पियो करी हिन जे बचड़नि खे संभाली पियो तोखे इहा ख़बर न आहे त तुंहिंजे लाइ जेका रिज़्क़ लिखियलु हुयो सो अल्लाह ताला हिन जे करे तुंहिंजे तोखे रोज़ी ज़्यादा ॾेई छॾी आहे पोइ तूं ख़ुशि थी वियो अल्लाह जा रसूल अगरि मुंहिंजी इहा नेकी आहे मूंखे फ़ाइदो पियो थिए त पोइ त वॾो आऊं फ़ाइदेमंद आहियां जेकॾहिं असां कंहिंजी मदद था कयूं कंहिं मदरसे में कंहिं तालिबुल इल्म जी मदद करण तालिबुल इल्म जे लाइ तावन करण या उहे उस्ताद आहिनि या दीन जो कमु करण वारा आहिनि तबलीग करण वारा आहिनि अल्लाह जे दीन जी तबलीग कनि था दावत ॾियनि था दावत जे मैदान में मदारिसनि खे हलाइण वारा आहिनि असां जेकॾहिं उन्हनि जी मदद कयूं था त इहो सम्झूं असां उन्हनि ते एहसान न पिया कयूं उन्हनि ते थोरो न पिया कयूं इन जे करे त अल्लाह ताला असांखे रिज़्क़ ॾे पियो अल्लाह ताला असांजी रोज़ी में बरकत रखी आहे आख़िर में हिकु हदीस अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो हर हिकु बाने जो रिज़्क़ लिखियो वियो आहे इन्न जिब्रील अलक़ारवी अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बेशक जिब्रील मुझे दिल में अलका कयो बेशक जिब्रील मुझे दिल में या गाल बिहारे छड़िया ऐ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू पंहिंजे उम्मतिन के बुधा को भी शख्स न दुनिया में फौत न थींदो जेस ताईं हू पंहिंजे हक जी रोज़ी न हासिल करे अल्लाह ताला जेको उनजे लाइ लिखी छॾियो आहे उनजे रिज़्क़ जो बंदोबस्त एस ताईं दुनिया में वो हासिल करे पोइ मरंदो जेको कुछ अल्लाह ताला उन लाइ लिखियो आहे पाण फरमायूं पर तव्हां पंहिंजे हलाल वारे रिज़्क़ ऐं रोज़ीअ के हराम न कयो गलत तरीके से जल्दबाजी में हासिल न कयो ही तव्हां जो मालदार थी वियो चोरिन करण खां पोइ धाड़ा हणण खां बाद में ॿियनि जे हक़नि खे खाइण में ॿियनि जे ज़मीनुनि ते कब्ज़ा करे ॿियनि जे प्लाटनि ते कब्ज़ा करे तमामु जेको सो ग़रीबनि मिस्किननि जा हक़ खाधा मालदार तव्हां बणिजी वियो अल्लाह जे रसूल फरमायो पर तव्हां जल्दी कई जेकॾहिं तव्हां या तकड़ न कयो हा ऐं सब्र कयो हा तकवा अख्तियार कयो हा त इहो सारी रोज़ी अल्लाह ताला तव्हांखे हलाल जे लिहाज़ सां ॾेई छॾे आहे छो त तव्हां जे लाइ इहो लिखियलु हुयो पर तव्हां जल्दबाज़ी करे तव्हां मुजरिम बणिजी वियो जंहिंजे करे हलाल खे तव्हां हराम में मुंतकिल करे छॾियो अगर तव्हां तकड़ न कयो हा त इहा ई रोज़ी जेका तव्हां चोरी करे हासिल कई तव्हां धाड़ा हणी हासिल कई ॿियनि जा हक़ खाई हासिल कई तव्हां जे लाइ त तक़दीर में लिखियल हुई तव्हां सब्र कयो हा हलाल तरीक़े सां फरमान बरदारी अल्लाह जी कयो हा ख़बरदार अल्लाह जी नाफ़रमानी करे कॾहिं बि अल्लाह जो क़ुर्ब हासिल नथा करे सघो त यकीनन असांजे लाइ जेको रिज़्क़ लिखियो वियो आहे अल्लाह जे तरफ़ां उहो मिलंदो लेकिन उनखे हासिल करण जे लाइ अल्लाह ताला क़ुरान करीम में भी जिक्र कयो अल्लाह जे रसूल जे फरामीन में भी जिक्र आहे इन तरीक़े सां तव्हांखे रिज़्क़ हलाल मिलंदो तव्हांजी रोज़ी में बरकत थींदी इंशाअल्लाह कॾहिं मौक़ो मिलियो त मफ़ातिह रिज़्क़ जे हवाले सां लातादाद उहे चाबियूं आहिनि ऐं उन में तमामु वॾा अहम मसाइला आहिनि जंहिंसां अल्लाह ताला बाने जे रिज़्क़ में बरकत अता फरमाए रिज़्क़ हलाल छा आहे उनखे कीअं हासिल कजे अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन रिज़्क़ हलाल कमाने की तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह ताला रिज़्क़ हराम खां असांखे बचाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।